इतने अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध यूनिवर्सिटी एमफिल ऐं PhD दाख़िला टेस्ट में 98% उम्मीदवार नाकाम थी विया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी तालीमी साल 2024-25 लाइ एमफिल ऐं PhD प्रोग्राम बंदि करे छॾिया। एमफिल जे 34 शोबनि ऐं PhD जे 28 शोबनि जी दाख़िला टेस्ट वरिती वई। एंट्री टेस्ट में 819 उम्मीदवारनि शिरकत कई। सिर्फ़ 10 उम्मीदवार एंट्री टेस्ट पास करे सघिया। हिन साल पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम बंदि कया विया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया जो चवणु आहे कामयाब उम्मीदवारनि पारां ॿियनि यूनिवर्सिटीज़ में दाख़िला वठण जो इम्कानु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध यूनिवर्सिटी जे एमफिल ऐं PhD जी दाख़िला टेस्ट में 98% उम्मीदवार नाकाम थिया। सिंध यूनिवर्सिटी तालीमी साल 2024-25 लाइ एमफिल ऐं PhD प्रोग्राम बंदि करे छॾिया। एमफिल जे 34 शोबनि ऐं PhD जे 28 शोबनि जी दाख़िला टेस्ट वरिती वई। एंट्री टेस्ट में 819 उम्मीदवारनि शिरकत कई। सिर्फ़ 10 उम्मीदवार एंट्री टेस्ट पास करे सघिया।